Now Abdul Razak Rahimu. नहीं है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू मैडम स्पीकर साहिबा। सबका पहिरें अल्लाह पाक जी महिरबानी तंहिंखां पोइ मुंहिंजे हल्के जी आवाम जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं टियों दफ़ो मूंखे रहवान में पहुचायो आहे। त इंशाअल्लाह आउं बि कोशिशि कंदुसि त उन्हनि जी उमेदनि ते पूरो लही सघां। सब खां पहिरीं मैडम स्पीकर साहिबा, हिते हमेशह रिवायत रही आहे 11 बजट आहे जेका हिन असेंबली में मूं बि ॿुधी आहे ऐं उन ते मूं तकरीरूं बि कयूं आहिनि। इहा 11 बजट जे ते अॼु आउं स्पीच कयां पियो। हिते हिकिड़ी रिवायत रही आहे मैडम स्पीकर साहिबा त ट्रेज़री बेंचिस ते जेके दोस्त वेठल हूंदा आहिनि, ऐं पाण बि 5 साल ट्रेज़री बेंचिस ते रहियसि, वरी 5 साल अपोज़िशन बेंचिस ते, ऐं इहो टियों टेन्यूर आहे मुंहिंजो। त हिते हिकिड़ी रिवायत रही आहे बजट में केॾियूं बि खामियूं हुजनि खूबियूं हुजनि, पर ट्रेज़री बेंचिस ते जेके दोस्त वेठा हूंदा आहिनि उन्हनि ते जहिड़ो इहो फ़र्ज़ु लागू थिए थो त उनजी तारीफ़ करणु। ऐं साॻी रिवायत इन अपोज़िशन जे पासे भले बजट में चङियूं शयूं हुजनि, पर असांजो बि इहो ई रहियो आहे हमेशह त तनक़ीद जेका आहे असां उन बजट ते, पर आउं चाहींदुसि त तनक़ीद बराए तनक़ीद न थिए ऐं तनक़ीद बराए इस्लाह हुजणु खपे, जंहिंमें जेका असां सरकार बि पंहिंजो जेकॾहिं खूबियूं आहिनि उनमें त उनजी तारीफ़ कजे, जेकॾहिं खामियूं आहिनि त ट्रेज़री बेंचिस ते बि इहो फ़र्ज़ु थिए थो त उन्हनि जी निशानदेही करे जीअं गवर्नमेंट उनखे बहितर तरीक़े सां हल करे सघे। मैडम स्पीकर, सभ खां पहिरें लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हुनजे लाइ तव्हां ॾिसो बजट बुक में काफ़ी बजट रखी वई आहे। एजुकेशन जे लाइ बि तमामु घणी बजट रखी वई आहे। हेल्थ जे लाइ जेका आहे बजट उहा बि तमामु घणी आहे, पर इन्हनि सभिनी जो तव्हां ॾिसो त हुनजो आवाम खे केतिरो फ़ाइदो पहुचे थो। ख़ासि तौर ते एजुकेशन जे हवाले सां अॼु एजुकेशन मिनिस्टर आहे कोन, ऐं सेक्रेटरी साहब या को वज़ीर साहब को नोट कंदो हूंदो पॉइंटूं, त थर में ऐं ख़ासि करे पंहिंजे हल्के जे हिसाब सां ऐं पंहिंजे ज़िले जे हिसाब सां इहा ॻाल्हि कंदुसि त सॼी सिंध में जेका पुअर एजुकेशन आहे उहा थरपारकर ज़िले में आहे। कई अहिड़ा स्कूल्स आहिनि स्पेशली गर्ल्स स्कूल हिते जेको आहे सो गर्ल्स टीचर ई न आहिनि ऐं उहे मासूम ॿारड़ियूं उन्हनि जी ज़िंदगी तबाह थिए पई। त स्पेशली फोकस आउं चाहींदुसि त थरपारकर में एजुकेशन जे हवाले सां उनखे वधि में वधि तवजो ॾिनो वञे। जेका हेल्थ में बजट रखी वई आहे ऐं हिते वरी वरी स्पीच थियनि पियूं त थरपारकर में स्पेशली असां हेल्थ जे लाइ सभु कुझु करे छॾियो आहे, पर अॼु बि तव्हां ॾिसो मूंसां गॾु आउं तव्हांखे विज़िट करायां थो। रुगो थरपारकर को मिटी हेडक्वार्टर थरपारकर न आहे। थरपारकर जेका NGOs अचे थी, जेका गवर्नमेंट मशीनरी अचे थी, उहा सिर्फ़ु ज़िले हेडक्वार्टर ताईं अचे थी। ॿिया बि तालुका आहिनि, जीअं मुंहिंजो तालुको आहे, ॾाली तालुको आहे, छाछरो तालुको आहे, नगर पारकर आहे, उहे तमामु पुठिते रहिया आहिनि। तव्हां उते बि फोकस स्पेशली हेल्थ ते हाली ॾिसो। अॼु ताईं हिकिड़ो मैटरनिटी होम न ठहियो आहे। मुंहिंजो इलाइक़ो आहे, मुंहिंजो हल्को आहे, जंहिंसां मिठी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जो आख़िरी ॻोठ 200 किलोमीटर पटे आहे। उते पहुचंदे रस्ते में या माउ मरी थी वञे या ॿार मरियो थो वञे, ऐं पोइ वरी उहो इल्ज़ाम तराशी कई थी वञे त उते दायनि जो कुसूर आहे, उते ग़िज़ाई किल्लत आहे। बिल्कुलु ग़िज़ाई किल्लत आहे, पर कहिड़ो हेल्थ तव्हां हिकिड़ो को ॿुधायो जो मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में या पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी BSc 54 में हिकिड़ो बि मैटरनिटी होम। मुंहिंजी अधी हेल्थ मिनिस्टर साहिब वेठी आहे, ऐं नोट कराईंदुसि त नोट कनि स्पेशली मैटरनिटी होम थर में जंहिंजी सख़्तु ज़रूरत आहे, ऐं उहे जेको आहे सो स्पेशली तौर ते थर में ठाराए न वञनि। तालका हॉस्पिटल आहे असांजो, उते इहा पोज़ीशन आहे जो हुन में गॾे बीठा आहिनि, कुता सुता पिया आहिनि। कुझु हींअर दोस्त आया हुआ छाछरो जेके पाण पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी विया आहिनि त हेल्थ जी छा पोज़ीशन आहे। त रोज़ ई ग़िज़ाई किल्लत जे करे रोज़ ॿार मरनि पिया। हिन हिकिड़े महीने में 34 खां 35 ॿार फोत थिया आहिनि, ऐं इन ई साल में 450 खां मथे ॿार ग़िज़ाई किल्लत जे करे फोत थी विया आहिनि। इहा आहे हेल्थ जी पोज़ीशन। ते तंहिंखां पोइ पीअण जो साफ़ पाणी, उन जे लाइ वॾियूं वॾियूं दावाऊं कयो त थरपारकर में असां 750 आरो प्लांट्स न आहिनि। अजब करप्शन जी गज़ब कहाणी आहे त जेके आरो प्लांट्स लॻा आहिनि रिकॉर्ड में तो ॿुधायो आहे 750 आरो प्लांट लॻाइनि, पर उहे ऑन स्पॉट 425 आरो प्लांट लॻाइनि
ऐं बाक़ियुनि जी क़ीमत जो सो रिकॉर्ड में निकिरी वई आहे, पैसा निकिरी विया आहिनि, आन स्पॉट उहा शइ लॻी न आहे। जॾहिं हींअर हाई कोर्ट इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे, तंहिंखां पोइ धड़ाधड़ ठेकेदार साहिब ऐं ठेकेदार बि ऐं नालो हिते हुनजो कोर्ट कोन कंदुसि, अहिड़े खे कॉन्टेक्ट न वियो आहे जंहिं हुते आर प्लांट जे नाले ते वॾे में वॾी अरबे रुपयनि जी करप्शन कई आहे। उमर गिलानी साहब ठेकेदार आहे, हुनखे इहो कॉन्टेक्ट न हुयो पाक ओसियस कंपनी खे, हुनमें एॾी वॾी करप्शन थी आहे, 750 आरो प्लांट्स, हिकिड़े आरो प्लांट्स जी कास्ट 80 लख रुपया लॻाई वई आहे ऐं उहो कास्ट वधि में वधि माण्हू पंहिंजे ख़र्च सां जेकॾहिं करे त उहो 15 खां 20 लख जे विच में मुकमल थिए थो ऐं हुन ते 80 लख रुपया रखिया विया आहिनि ऐं उन में तक़रीबन 70% को बि तव्हां कमेटी ठाहियो मूंसां गॾु हले ऐं तव्हांखे विज़िट करायां थो त हुनमें 70% नाकारा आहिनि। नाकारा छो आहिनि हुनजो रीज़न तव्हांखे ॿुधायांसि थो। मुंहिंजे हल्के में पाणी जी डीप आहे, छातो ऐं डाली ऐं नंगर छातो ऐं डाली में ख़ासि तौर ते 750 खां वठी 1100 फीट ताईं पाणी हेठि आहे ऐं हुते उहो आरो प्लांट तव्हां 500 फुट ताईं लॻायो आहे त हुन 500 फुट ते पाणी कोन ईंदो, हिकिड़ो ॾींहुं या 2 कलाक या 4 कलाक सिर्फ़ु टेस्ट जे लाइ उहो पाणी कढे वियो आहे। तंहिंखां पोइ अॼु ताईं आरो प्लांट 70% आहिनि जेके छातो ऐं डाली तालुके जा नाकारा पिया आहिनि। हेॾी किरोड़ रुपयनि जी तव्हां आवाम ते महिरबानी बि कई आहे ऐं बार बार इहो जतायो वञे थो त थर में असां 750 आरो प्लांट न आहिनि त घटि में घटि हुनखे उनजे बजाए जेकॾहिं तव्हां 300 बि ॾियो आहे त उते जे आवाम खे फ़ाइदो थो थिए आहे, पाणी त मिले आहे। उहे 750 मां 70% जेके आहिनि से हिकिड़ो त लॻा कोन्हनि पिया, लॻा आहिनि 450, उन में 70% नाकारा पिया आहिनि। उनजी फ्री एंड फेयर इंक्वायरी कराई वञे कंहिं अहम इदारे खां त उहे केतिरा लॻा आहिनि ऐं उन्हनि में केतिरो माण्हुनि खे फ़ाइदो थियो। तंहिंखां पोइ ॻाल्हि अचे थी थरकोल जी। मैडम स्पीकर साहिब चवंदा आहिनि त पाणे मथे झूपड़ा मूर्ख वञी मरनि, कारो सोन आहे जेको असांजे पेरनि जे हेठि आहे ऐं उन मां असांखे कोई लाभ कोन्हे। सुई में तव्हां ॾिसो, सुई में गैस निकितो पर उन्हनि माण्हुनि खे गैस न ॾिनो वियो त मजबूर थी करे उहे मज़ामत ते लही आया, छो त उन्हनि जी रॉयल्टी उन्हनि खे न मिली, उन्हनि जो हुकूक उन्हनि खे न मिलिया त साॻी कार्रवाई असां सां थिए पई। एंग्रो पावर प्लांट त उते लॻायो आहे जेके तक़रीबन फाइनल थियण वारो आहे, हुनमें 500 मेगावाट खां मथे बिजली पैदा थिए थी पर पूरे थरपारकर ज़िले खे सिर्फ़ 30 या 40 मेगावाट बिजली जी ज़रूरत आहे पर उहा उन्हनि जे लाइ को बि अल्टरनेट न कयो आहे, न उते को ट्रांसफर बिजली उतां थियण जे लाइ पोल कंप्लीट थी विया आहिनि, वायरिंग थी वई आहे, बिजली उते प्लांट लॻंदो आहे खजी वेंदी पर थर जे लाइ उन लाइ को बि जाम प्लान कोन ॾिनो वियो आहे। उते एम्प्लॉयमेंट जे हवाले सां थरकोल में इवन असांजा बि क्वालिफाइड इंजीनियर्स वेठा आहिनि, थरी बि वेठा आहिनि, लिखिया पढ़िया वेठा आहिनि पर लेबर ऐं बेलदार या चौकीदार आहे उहो बि जेको आहे कंपनी पंहिंजा ॿाहिरियां माण्हू खणी अचनि था पर उते जे माण्हू जो राइट न आहे उन माण्हू खे जॉब ॾिनी वञे। त कोयले ते पहिरें हक़ असांजो आहे, हुन ते थर जे माण्हुनि जा हक़ूक़ आहिनि त महिरबानी करे जेका एम्प्लॉयमेंट अचे थी उनमें उहो रेशियो रखियो वञे हर पोस्ट जे हिसाब सां, पोइ उहो चाहे लोअर स्टाफ खां वठी ऐं इंजीनियर ताईं पहिरें प्रायोरिटी थर जो माण्हू आहे हुनखे ॾिनी वञे त तव्हांजी महिरबानी थींदी। हुन खां पोइ बजट बुक में बि मूं पढ़ियो आहे त आफ़त सटल इलाइक़ा जेके करार ॾिना विया आहिनि, अॻे त रुगो थपारकर में कार ईंदो, हींअर त बैराज आहे, थर जो माण्हू अॻे माइग्रेट करे बैराज न ईंदो, हाणे बैराज में ई पाणी न आहे त सॼो माण्हू केॾांहुं वञे। थर जे माण्हुनि जो मेन डिपेंड आहे लाइव स्टॉक ते। 70 लख लाइव स्टॉक जेको आहे सो थरपारकर ज़िले में आहे, 16 लख जी पॉपुलेशन आहे, उते 70 लख जेको आहे सो माल मवेशी आहे। उन जे लाइ अॼु ताईं गवर्नमेंट कोई प्लानिंग न कई आहे त उन्हनि खे माल मवेशी लाइ चारो ॾिनो वञे ऐं हिते ॻाल्हि कई थी वञे त असां मुफ़्त कणक ॾियूं था। महिरबानी करे आउं रिक्वेस्ट कंदुसि, असां थरनि खे तव्हां भिखारी न ठाहियो, असांखे तव्हां पिनण न सेखारियो, महिरबानी करे अहिड़ो को जमे प्लान ॾियो जो थर जो माण्हू हुते पंहिंजो रोज़गार पाण करे सघे, हुन में ख़ुदि कफ़ील थिए। 2014 खां वठी हिते जेको आहे पेंडिंग में पई आहे, अॼु ताईं थर ड्राउट पॉलिसी ते कंहिं बहस ई न कयो आहे, उहा हिते ई दफ़न थी वई। मीडिया जॾहिं इशू खे खणे थी तॾहिं सिंध गवर्नमेंट बि जागे थी, जॾहिं मीडिया में इशू थधो थिए थो त उहा पॉलिसी 2014 जी पई आहे, थर ड्राउट पॉलिसी, महिरबानी करे हुन ते बि अमल कयो वञे। हुन खां पोइ थर डेवलपमेंट अथॉरिटी, उन जा काफ़ी ऐलान थिया, अॼु ताईं को बि हुन ते अमल न थियो आहे।
आऊं भी हिते अपोजिशन जी बेंचिस ते वेठो आहियां ऐं मुंहिंजी बि थर पार्कर जे माण्हू मूंखे इलेक्ट करे टियों दफ़ो हिते मोकिलियो आहे। थर जे लाइ जेके का पॉलिसी ठहे थी त महिरबानी करे हुनमें असांखे बि जेको आहे ऑन बोर्ड वरितो वञे त तव्हांजी महिरबानी थींदी। उन खां पोइ मैडम स्पीकर साहिब, थर में ख़ासि करे फॉरेस्ट डिपार्टमेंट जो जेकॾहिं को माण्हू नोट कंदो हुजे त थर में वणनि जी हिकिड़े पासे बारिशूं नथियूं पवनि, थर में ॾुकार आहे कहत आहे, ॿिए पासे थर में वणनि जी वाटी जेको आहे जंहिं ते 144 अॻे कान लागू थियल आहे पर हुन ते अमल नथो थिए। आउं कोट कंदुसि डॉन न्यूज़ जी 4 सेप्टेम्बर जी, तव्हां जेकॾहिं न्यूज़ ॾिसो सिंध एक्सप्रेस जी 5 सेप्टेम्बर जी आहे ऐं एक्सप्रेस जी 5 सेप्टेम्बर जी आहे, दुनिया न्यूज़ जी आहे त वणनि जी वाटी थरपारकर में ख़ासि तौर ते कई जेके आहिनि माण्हू ख़ासि तौर कंडी जो वण आहे जिते माल मवेशी बकरी उन लाइ माण्हू जेको आहे कंडी जो वण कमु अचे थो, धड़ाधड़ उहे जेको आहे वण वढे ऐं उते आरो लॻाए विया आहिनि, उनमें वणनि जी कटाई थिए पई ऐं थर में वण जेको आहे तबाह थियनि पिया। उन 144 जी कार्रवाई कंदे जेका बि ट्रक या उते GMC छकड़ो उहो खणे थो त हुन ते जेको बैन कयो वञे, हुन ते जुर्मानो कयो वञे जीअं वणनि जी वाटी जेका आहे बंदि थिए। मैडम स्पीकर, NICVD हिकिड़ो सुठो इदारो आहे, असां हुनजी तारीफ़ कयूं था। त आउं रिक्वेस्ट कंदुसि त छाछरो तहलका हेडक्वार्टर आहे, पुराणो हेडक्वार्टर आहे, उते असां वटि हिकिड़ो NICVD जो यूनिट क़ाइमु कयो वञे छाछरो में, त उते असांजो छाछरो आहे तालुको, डाली तालुको आहे, उहो सॼो जेको आहे उते कवर थी सघे थो। Thank you. त महिरबानी करे हुन ते बि अमल कयो वञे। थैंक यू। बस लास्ट मैडम स्पीकर साहिब, हिते असांजे दोस्त ऐं थरपारकर ज़िले लाइ ख़ासि तौर ते ऐं स्पेशली मुंहिंजे तलके छाछरे डाली ऐं नंगे पारकर जे माण्हुनि जो मुतालबो आहे त छाछरो खे ज़िले जो दर्जो ॾिनो वञे। 16 लख जी पॉपुलेशन हींअर डिस्ट्रिक्ट थरपारकर जी आहे, जंहिंमें 8 लख छाछरे तालके जी डाली ऐं नंगे पारकर जी आहे, त उन्हनि जो मुतालबो आहे ऐं त छाछरो खे डिस्ट्रिक्ट कयो वञे ऐं हुनजो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर छाछरो में मुक़ररु कयो वञे। तव्हांजी महिरबानी। थैंक यू। थैंक यू। नाउ राबिया असफर साहिबा।